अॼु असां जीव घरड़े जी मौत जे बारे में पढ़ंदासीं। असांजे जिस्म में अरबे सेल आहिनि ऐं असांजो जेको जिस्म आहे उहो अरबन सेलनि जो ठहियलु आहे। ऐं असांजो जिस्म जेको आहे सेलनि जी जेको आहे डेथ खे बि मौत खे बि कंट्रोल कंदो आहे ऐं नवां सेल जेके ठहंदा आहिनि असांजो जिस्म उन्हनि खे बि कंट्रोल कंदो आहे ऐं उन्हनि जी जेकी आहे सेल डिवीज़न आहे उन्ही खे बि कंट्रोल कंदो आहे। ऐं सेल जी जेकी मौत थींदी आहे या जीव घरड़े जी जेका मौत थींदी आहे उनजा जेके आहिनि ॿ प्रोसीजर हूंदा आहिनि। ॿिनि तरीक़नि सां उहा मौत थींदी आहे। हिकिड़े हूंदी आहे एपोप्टासिस हूंदी आहे ऐं ॿी हूंदी आहे नेक्रोसिस। एपोप्टासिस में यानी कि असांजो जिस्म उन्हनि सेलनि खे पाण हिकिड़े जेको आहे वक़्तु मुक़ररु कंदो आहे। उन वक़्त खां पोइ उन्हनि जी जेको आहे मौत वाक़ई थी वेंदी आहे। उन जी डेथ जेकी उनजी जेका मौत थींदी आहे उहे जेके आहिनि हिकिड़ा इंज़ाइम्स या जे उहे एक्टिवेट थींदा आहिनि। उनजे पोयां जेके आहिनि केमिकल रिएक्शन्स हूंदा आहिनि जेके एक्टिवेट थींदा वेंदा आहिनि जिन्हनि जे बारे में असां अॻिते ॻाल्हाईंदासीं। ऐं एपोप्टासिस में जे ज़रिए सेल जी जेका डेथ थींदी आहे उनमें यानी कि उन जी सेल डेथ जो असरु जेको आहे जिस्म जे ॿियनि सेलनि ते को बि नाहे पवंदो। उहे जेके आहिनि उन्हनि खे नुक़सानु नाहिनि पहुचाईंदा। ऐं उन्हनि जी जेको आहे सेल जी जेको आहे मौत खां पोइ जीव घरड़े जी मौत खां पोइ छा आहे थींदो, जेके बॉडीज़ जेके वरी ठहंदियूं आहिनि सेल असांजो जेको आहे सुकुड़जी वेंदो आहे। सुकुड़जी वञण खां पोइ उहो टुटी वेंदो आहे। टुटी वञण खां पोइ उनजा जेके आहिनि एपोप्टिक बॉडी ठहंदियूं आहिनि। एपोप्टिक जेके बॉडी ठहंदियूं आहिनि पोइ असांजा जेके WBCs जेके मैक्रोफेजिस आहिनि उन्हनि एपोप्टिक बॉडी खे ॻी छॾींदा आहिनि। ऐं अहिड़ी तरह सां उन जो जेको सेल जी जीव घड़ी जेकी मौत आहे पूरी थी वेंदी आहे। जॾहिं त ॿियो जेको प्रोसीजर हूंदो आहे नेक्रोसिस उहो अॻिते हली मां तव्हांखे ॿुधायां थो। हीअ जेको आहे हिकिड़ो डाइंग सेल आहे जेके ॿाहिरियां जेके रेडिएशन्स हूंदा आहिनि ऐं उन खां अलावा जेकी कीमोथेरापी आहे उन जी उहा बि जेको आहे असांजे सेलनि खे नुक़सानु पहुचाईंदी आहे। जंहिंजे करे असांजा जेके सेल आहिनि जीव घरड़ा आहिनि उन्हनि जी मौत वाक़ई थींदी आहे। जंहिंजे करे जेके आहिनि कसपेस जेके आहिनि इंज़ाइम्स उहे एक्टिवेट थींदा आहिनि ऐं उन्हनि जे उहो जॾहिं इंज़ाइम एक्टिवेट थी वेंदा आहिनि वन टाइम त पोइ जेको आहे सेल जी डेथ थींदी आहे। हीअ जेको आहे प्रोसीजर सॼो आहे एपोप्टासिस जो जीअं ज़रिए सेल जी डेथ थिए थी। हिन में जेको आहे जॾहिं जिस्म ॾिसे त उन जा जेके सेल आहिनि उन खे हाणे वधीक जेको आहे उन्हनि जी ज़रूरत न आहे या जेके आहिनि उहे सेल हाणे वधीक नुक़सानु पुॼाईंदा। त उन खां पोइ जेको आहे हिकिड़ो प्रोसीजर स्टार्ट थींदो आहे। त हाणे उन्हनि खे यानी कि सेल खे जो जेके इंज़ाइम्स आहिनि उहे एक्टिवेट थींदा आहिनि ऐं उन्हनि खे जेके आहिनि इंज़ाइम जेॾीमहिल उहे एक्टिवेट उनजी चेन रिएक्शन जेॾीमहिल एक्टिवेट थींदी पोइ जेके स्टेजिस आहिनि उहे स्टार्ट थींदा। जीअं अर्ली जेके आहिनि एपोप्टिक जेको सेल आहे उहो श्रिंक थींदो ऐं क्रोमेटिन जेकी आहे उहा इरिवर्सिबली जेके आहिनि कंडेंस्ड थींदी। ऐं टियों नंबर ते जेको आहे उहे एपोप्टिक जेके सेल आहिनि उहे बिकम उहे फ्रेगमेंटेड थींदा। उहो जेको सेल आहे उनजे ॿाहिरें पासे जेको आहे उहे आहिस्ते आहिस्ते उहे फ्रेगमेंटेड थींदा वेंदा। ऐं उनखां पोइ जेके आहिनि सेल जेके फ्रेगमेंट्स आहिनि हीअ जेके ॿाहिरि उहे ईंदा इन्हनि खे एपोप्टिक बॉडीज़ चइबो आहे। ऐं इहे जेके आहिनि एपोप्टिक बॉडीज़ पोइ वरी मैक्रोफेज जेको आहे इन्हनि खे इनगल्फ कंदो या जेको आहे इन्हनि खे ॻी छॾींदो ऐं ॻीहण खां पोइ इन्हनि खे जेको आहे असांजे जिस्म मां जेको आहे ॿाहिरि कढंदो या उन्हनि खे जेको आहे उते वधीक जेके प्रोसीजर जेको कमु करणो हूंदो उहो WBCs कंदा। नेक्रोटिक जेको आहे ॿी हिकिड़ा हीअ जेकी असां वटि आहे इहा बि एपोप्टिक जेके आहिनि सेल डेथ एपोप्टासिस सेल डेथ आहे। ठीकु आहे। हीअ जेकी हाणे ॿी आहे नेक्रोटिक सेल। नेक्रोटिक सेल डेथ जेकी हूंदी आहे इहा हमेशह पैथोलॉजिकल हूंदी आहे। मीन्स कीअं वायरस जे करे थींदी आहे, कीअं बैक्टीरिया जे करे थींदी आहे, रेडिएशन्स जे करे थींदी आहे सेल डेथ थींदी आहे। ऐं इन सां छा आहे थींदो इन जो नुक़सानु इहो हूंदो आहे जो इन जी जेकी सेल मेम्ब्रेन हूंदी आहे उन्हनि सेलनि जी उहा रप्चर थींदी आहे। उन रप्चर थियण जे करे वरी उन्हनि जो जेको मटीरियल जेको फ्लूइड हूंदो आहे रप्चर थियण जे करे उहो जेको ॿाहिरि निकिरंदो आहे इन सां ॿियनि सेलनि खे नुक़सानु पहुचंदो आहे। ऐं जॾहिं त एपोप्टासिस तव्हां ॿुधाए चुको आहे उनजो को बि जेको आहे नुक़सानु नाहे थींदो भर पासे जे सेलनि ते।
ऐं एपोप्टासिस जो जेको प्रोसीजर आहे उहो जेको इनिशिएट थींदो आहे उहो जेको आहे हिकिड़ो प्रोटियोसिस जेकी फैमिली आहे उन्हनि जंहिंखे असां केस्पेसिस चवंदा आहियूं, उहे चारि जेके उहे आहिनि एंज़ाइम्स हूंदा आहिनि, सिंथेसाइज़ थींदा आहिनि ऐं उहे महफ़ूज़ हूंदा आहिनि सेल जे अंदरि ई, जेके इनएक्टिव फॉर्म में हूंदा आहिनि ऐं उहे इनएक्टिव फॉर्म में प्रोकेस्पेसिस हूंदा आहिनि। ठीकु आहे, यानी कि सेल डेथ जेका थींदी आहे उहा केस्पेसिस जे करे थींदी आहे ऐं उहे जेके केस्पेसिस आहिनि उहे उन सेल जे एंज़ाइम्स उहे उन सेल जे अंदरि ई महफ़ूज़ हूंदा आहिनि, ठहंदा बि उते आहिनि ऐं उते ई महफ़ूज़ हूंदा आहिनि ऐं उहे इनएक्टिव फॉर्म में एक्टिव हूंदा, उहे इन एक्टिव जेके आहिनि फॉर्म में मौजूदु हूंदा आहिनि प्रोकेस्पेसिस में। ऐं उन्हनि जो जेको मैकेनिज़म हूंदो आहे एक्टिवेशन केस्पेसिस जेको आहे कॉम्प्लेक्स आहे, बट जेकॾहिं जेकॾहिं उहो वंस एक्टिवेटेड थी विया त पोइ एंज़ाइम्स टुटणु शुरू थींदा ऐं उहे जेके आहिनि ॿियनि अदर जेके प्रोकेस्पेसिस थी विया उन ट्रिगरिंग कस्केड यानी कि हिकिड़ो केमिकल जेको रिएक्शन आहे उहो स्टार्ट थी वेंदो ऐं उन खां पोइ जेके आहिनि प्रोटीन्स सेल जे अंदरि टुटणु शुरू थींदा ऐं अहिड़ी तरह सां जेको आहे सेल उहो ख़तमु थींदो, डिसमेंटल्स इट्स सेल्फ, ऐं सेल जेको आहे पंहिंजे पाण खे पोइ ख़तमु करे छॾींदो। ऐं इहो जेको आहे उहे ख़तमु थियण खां पोइ ॿियूं जेके एपोप्टिक जेके बॉडी आहिनि उहे फेगोसाइटिक जेके आहिनि सेल उन्हनि खे उहे जेके आहिनि ॻी वठंदा। ऐं एपोप्टासिस जो जेको प्रोसीजर आहे उहो टिश्यूज़ में बि थींदो आहे ऐं उन खां अलावा जेको आहे इवन इन जेको आहे अडल्ट ह्यूमन बिलियन ऑफ द सेल्स डाई, यानी कि हर जेके आहिनि बिलियन ऑफ सेल्स डाई थींदा रहंदा आहिनि हिकिड़े ई कलाक में इन टिश्यूज़ में, सच एज़ द इंटेस्टाइन जीअं थी वियो ऐं बोन मेरो थी वियो एंड आर रिप्लेस्ड बाय न्यू सेल्स, ऐं वरी नवां सेल ठहंदा रहंदा आहिनि, हिकिड़ा सेल जेके आहिनि मरंदा आहिनि ऐं ॿिया नवां सेल ठहंदा रहंदा आहिनि। इहो प्रोसीजर जेको आहे कंटिन्यू रहंदो आहे। ऐं इहे जेको आहे एपोप्टासिस में प्रोग्राम सेल डेथ बि चइबो आहे ऐं सुसाइड बि, यानी कि सेल जेके आहिनि पाण ई सुसाइड कंदा आहिनि, ख़ुदकशी बि चइबो आहे, सेलनि जी ख़ुदकशी बि चइबी आहे छाकाणि पंहिंजे पाण खे हू पाण ई किल था करनि। ऐं जॾहिं त नॉर्मल जेके सेल आहिनि उहे ठहंदा रहंदा आहिनि ऐं कुझु स्टडीज़ इहो बि चवनि थियूं त एपोप्टासिस जी एबनॉर्मलिटीज़ जेकी आहे उन्हनि जो वॾो हिकिड़ो किरदारु आहे न्यूरो डिजेनरेटिव जेके डिज़ीज़ आहिनि, जीअं अल्ज़ाइमर डिज़ीज़ थी वियो, उनमें कैंसर थी वई ऐं उन खां अलावा ॿियो जेको आहे ऑटोइम्यून जेके आहिनि डिसऑर्डर्स, उन्हनि में हिननि जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे। ऐं उन खां अलावा कुझु ड्रग्स जेके आहिनि उन्हनि जेको आहे सक्सेसफुली कीमोथेरापी अपियर्स टू इंड्यूस एपोप्टासिस इन कैंसर सेल्स, यानी कि कैंसर सेलनि जी जेको आहे डेथ कराइण में कुझु कीमोथेरापीज़ अहिड़ियूं आहिनि जेके कैंसर सेल खे किल करनि थियूं, यानी कि एपोप्टासिस उन्हनि में एक्टिवेट कराइनि थियूं त जीअं उहे कैंसर सेल जेके आहिनि उहे ख़तमु थी वञनि। हीउ जेको आहे वरी नेक्रोसिस जो आहे, यानी कि कंहिं जेको आहे ऑलवेज़ पैथोलॉजिकल हूंदी आहे, का जेको आहे बैक्टीरिया थी वियो उन जेको आहे हमिलो करे ॾिनो या जेको आहे रेडिएशंस थी विया, सेल जेको आहे इनलार्ज थींदो आहे ऐं उन खां पोइ जेकी उन जी लॉस ऑफ द मेम्ब्रेन इंटीग्रिटी, उन जी जेकी सेल मेम्ब्रेन आहे उहा जेको आहे वीक थी वेंदी आहे, कमज़ोर थी वेंदी आहे ऐं उन खां पोइ उन जा जेके कंटेंट्स हूंदा आहिनि उहे सेल खां पोइ वरी ॿाहिरि अची वेंदा आहिनि ऐं उन जेके जॾहिं उहे ॿाहिरि अची वेंदा आहिनि उनजे करे इन्फ्लामेशन थींदो आहे ऐं उनजे करे जेको आहे न्यूक्लियर डिजेनरेशन ऐं सेल जी जेको आहे डेथ थी वेंदी आहे। हीउ जेको आहे डिफरेंट आहे, हीउ जेको आहे डिफरेंस आहे नेक्रोसिस में ऐं एपोप्टासिस में। हीअ जीअं तव्हां ॾिसो था नेक्रोसिस में जेको आहे उनमें जेको जेॾीमहिल कंहिं रिवर्सिबल जेके आहिनि स्वेलिंग्स उहा थी वेंदी आहे ऐं उन खां पोइ हिन जी सेल मेम्ब्रेन जेकी आहे रप्चर थी थिए, सेल मेम्ब्रेन जे रप्चर थियण खां पोइ हिन जा कंटेंट्स जेके मटीरियल आहिनि उहे ॿाहिरि था अचनि। ऐं ॿिए पासे एपोप्टासिस में जॾहिं ॾिसो हे कंडेंस थो थिए, कंडेंस थियण जे बावजूदि बि हिन जे ॿाहिरां जेकी आहे मेम्ब्रेन मौजूदु हूंदी आहे, जंहिंजे करे हीअ जेके आहिनि उहे नुक़सानु न आहिनि पुॼाईंदा जिस्म खे। ऐं उन खां पोइ इहे जेके बॉडीज़ हूंदियूं आहिनि एपोप्टिक बॉडीज़, इहे जेके आहिनि पोइ वरी फेगोसाइटिक जे ज़रिए मैक्रोफेजिस जेके आहिनि उन्हनि खे ॻई छॾींदा आहिनि। हीउ जेको मवादु आहे इहो मूं गाइटन एंड हॉल जे बुक तां वरितो आहे ऐं जेके इमेजिस आहिनि इहे गूगल तां वरितियूं आहिनि। तव्हां सभिनि जी महिरबानी।